क़रमपुर भरिसां क़रमपुर कैडेट कॉलेज वारे इलाइक़े मीर बगन खान बिजाणी लाड़े वटि सुभाणे बिरोज़ सूमर ॾींहुं सुबुह जो 10 फरवरी 2025 ते क़रमपुर माल पीढ़ी जो इफ्तिताह ऐं आग़ाज़ थी रहियो आहे। क़रमपुर माल पीढ़ी जे आग़ाज़ जे हवाले सां क़ुरान ख़्वानी जो एतमाम पिणु कयो वियो। ख़त्म क़ुरान पाक में इलाइक़े जे मोज़िज़ माण्हू मुक़दम अली मोहम्मद ख़ान बेजाराणी, मुंशी दलील ख़ान बेजाराणी, हाकिम अली बालकाणी, हाजी उस्ताद मोहम्मद मारूफ बेजाराणी, हाजी ज़फ़रुल्लाह बेजाराणी, हाजी कुतुबुद्दीन बेजाराणी, गुलशन बेजाराणी, सईद अली बेजाराणी, मुराद अली बेजाराणी, हाजी अब्दुल फताह बेजाराणी, इलाही बख्श बेजाराणी, फ़खरुद्दीन बेजाराणी, करीम ख़ान बेजाराणी, अमीर बख्श बेजाराणी समेत इलाइक़े जे माल वापारियुनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। आख़िर में क़रमपुर माल पीढ़ी जी कामयाबी, इलाइक़े जी ख़ुशहाली ऐं अमन अमान लाइ ख़सूसी दुआ पिणु घुरी, खैरात जी मानी पिणु तक़सीम कई वई।